सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे मरकज़ी चेयरमैन हाजी अशरफ ख़ासख़ेली ठटे में DC ऑफिस मकली आॾो लॻल मुलाज़िमनि जे वॾी एहतिजाजी धरणे खे ख़िताब कंदे चयो आहे त वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी जी गॾियल टीम खां घटि कंहिं बि हुकूमती अमलदार तोड़े विज़ारती कमेटी सां ॻाल्हियूं न थींदियूं। 6 अक्टूबर ते बिलावल हाउस आॾो भरपूर तारीख़ी धरणो हंयो वेंदो जेको मुतालबनि जी मंशता ताईं जारी रहंदो। हिन चयो त असां वज़ीर आला सिंध ऐं चीफ सेक्रेटरी सां ई ॻाल्हाईंदासीं, बाक़ी सिंध काबीने जे कंहिं बि वज़ीर सां ॻाल्हियूं न कंदासीं। नंढी सतह जी ॻाल्हियुनि जो दौरु हाणे न रहियो आहे। हिन चयो त एलायंस सां ॻाल्हियुनि लाइ कमिश्नर राब्तो कयो आहे जंहिंखे साफ़ इनकार करे छॾियो आहे ऐं खेसि ॿुधायो आहे त असां वॾे वज़ीर खां सवाइ ॿी कंहिं सां बि ॻाल्हियूं न कंदासीं। हिन चयो त जेकॾहिं पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो हुकुम वॾो वज़ीर नथो मञे त पोइ बिलावल हाउस जा रोड रस्ता हूंदा ऐं सिंध जा 6 लख मुलाज़िम सरापा एहतिजाज हूंदा। 6 अक्टूबर ते धरणे खां पोइ सरकार सगोरी खे जेको करणो आहे भली करे, असां हर कुर्बानी हर नतीजे लाइ तयार आहियूं। सिंध हुकूमत खे थकाईंदासीं पर असीं न थकंदासीं, छाकाणि जो ही असांजी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। हुकूमत खे जेको ॾाढ करणो आहे भली करे वठे। अल्लाह पाक जो अल्लाह जी ज़ात जो अचण जे हथ में मुंहिंजो ऐं तव्हांजो छा उन ख़ुदा जे हथ। हिन सिंध जे वज़ीर अलाए चीफ सेक्रेटरी कोन्हे, मरण त इहो बि इनखे भला खट नसीब थींदी अलाए न, इहो कुदरत जो फ़ैसिलो आहे। उन जे करे मूंखे ज़रूरत कहिड़ी आहे, मूंखे सपोर्ट कहिड़ी खपे, मुंहिंजे पोयां केरु बीहे। सिंध जा 6 लख मुलाज़िमनि जी मूंखे हमदर्दी खपे। सिंध जा 6 लख सिंध जी तारीख़ी धरणो, तारीख़ी फ़ैसिलो, सिंध जे मुलाज़िमनि जे हक़नि जो तारीख़ी फ़ैसिलो। सिंध गवर्नमेंट केॾी बि ताक़त सां अचे, वाटर कैन सां अचे, शेल सां अचे, पुलिस जी नफ़री सां अचे, उन पुलिस वारनि जो केस असां विढ़ूं था, इन सिपाहियुनि जी पेंशन असां वठंदासीं। यादि रखो पुलिस वारो SP ठटे तव्हां SP ऐं DC ठटे जी पेंशन बि न्याणी थी मिलनि, उन्हनि जो केस बि उनजे करे गवर्नमेंट केतिरी बि ताक़त सां अचे, मूंसां गॾु कहिड़ी ताक़त हूंदी, मूंसां गॾु मुंहिंजूं सिंध जूं न्याणियूं, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजूं माउरूं, मुंहिंजा भाउ, मूंसां इहे गॾु जीना होगा मरना होगा, जीना होगा मरना होगा। जेकॾहिं अॼु न त पोइ कॾहिं न, आज नहीं तो फिर कभी नहीं। उनजे करे मुतहद थी वञो। मां तव्हांजे प्लेटफॉर्म तां सिंध सूबे जे 28 यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ शागिर्द ऐं शागिर्दियुनि, कॉलेज सिंध जे कॉलेज में पढ़ंदड़ असांजूं न्याणियूं ऐं असांजा नौजवान, उन्हनि खे चवां थो असां सां गॾिजी वञो। छो इहे पढ़ी इन्हनि खे जॾहिं डिग्रियूं मिलंदियूं, इन्हनि खे जॾहिं गवर्नमेंट जी नौकरी मिलंदी, इन्हनि ग़रीबनि जी पेंशन कोन्हे। इहे न सम्झंदो कि हिननि सां ज़ुल्म आहे। तव्हां जेके यूनिवर्सिटी पढ़ो था, सुभाणे नौकरी मिलियो, थो पुलिस में वियो, रेवेन्यू में आयो, एजुकेशन में आयो, पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू डॉक्टर थियो, इंजीनियर थियो, हेडमास्टर थियो, जेके बि थियो, असिस्टेंट कमिश्नर थियो, पर यादि रखियो मंथली पेंशन कोन अथव। अचो असांजे हे पंहिंजे वॾनि भाउरनि भेनरुनि सां यूनिवर्सिटी कॉलेज जा शागिर्द गॾु थी वञो।